नाज़रीन, अफ़सोसनाक ख़बर असां शेयर कंदा हलूं त हैदराबाद जे लतीफ़ाबाद वारे इलाइक़े में अणॼातल मोटरसाइकिल सवार हथियारबंद नौजवान खे ड्रोड़ाए गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो आहे। उन हवाले सां वधीक अपडेट करे रहियो आहे GM चांडियो। जी GM, वधीक अपडेट कजो। जी बिल्कुल, ही लतीफ़ाबाद 12 नंबर जो इलाइक़ो आहे जिते नौजवान खे मोटरसाइकिल सवार हथियारबंदनि पारां ड्रोड़ाए गोलियूं हणी क़त्ल कयो आहे। लतीफ़ाबाद 12 नंबर में मार्केट में जेको नौजवान आहे उनखे फिल्मी अंदाज़ में पहिरियां त काफ़ी देरि ताईं मोटरसाइकिल पारां पुठियां फायरिंग कंदे ड्रोड़ायो। आख़िर में हुनखे गोली हणी किराए मथां 5 खां 8 फायर कए आया, जंहिंखां पोइ हुनखे क़त्ल कयो वियो। इतलाबाद जेको रेस्क्यू वारियूं टीमूं आहिनि पंहिंजो ही जेके एधी वारा आहिनि हू बि वाक़े वारे हंधि पहुची विया, जिन जेको नौजवान जो जेको लाश आहे उहो खणाए इस्पताल मुंतक़िल कयो। अहिड़े मामले वाक़े खां पोइ इलाइक़े वासियुनि जी बि जेका वॾी तादाद आहे उहा वाक़े वारे हंधि पहुची वई। इन हवाले सां असांजी ए सेक्शन थाणे जो SHO आहे नेक मोहम्मद खोसो, उन सां बि ॻाल्हि ॿोल थी आहे। SHO ए सेक्शन जो चवणु आहे त फ़ौती नौजवान जे खीसे मां अहिड़ी का बि शइ, शिनाख्ती कार्ड वग़ैरह कुझु बि नाहे निकितो जंहिंसां संदसि सुञाणप थी सघे। इन जो चवणो हो त इन जी जेका उमिरि आहे नौजवान जी अटकल 30 खां 32 साल लॻी रही आहे, पर हुन चयो त हिन जी फिंगर प्रिंट कराए नादरा खां मदद वरिती वेंदी त जीअं हिन जी सुञाणप थी सघे। फ़िलहाल जेको फ़ौती नौजवान जी कंहिं बि क़िस्म जी का सुञाणप नाहे थी सघी ऐं हिन जे वारसनि जी जेका ॻोल्हा आहे पुलिस पारां जारी कई पई वञे। पुलिस जो चवणु आहे त वाक़े वारे हंधि खां CCTV फुटेज ऐं ॿियूं शाहिदियूं गॾु करे मामले जी जांच कई पई वञे। जी।